मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम, सुबह बखैर ज़िंदगी, गुड मॉर्निंग ऐं सलाम सिंध प्रोग्राम में असी तमाम घणियूं नेक तमन्नाऊं, नेक ख्वाहिशूं ऐं तमाम घणियूं दुआऊं तव्हां जे लाइ खणी आया आहियूं। आऊं जो मेज़बान इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु आहे ऐं मां आहियां अव्हां सां गॾु अव्हां जी मेज़बान शाज़िया करीम। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग ऐं अव्हां सभिनी खे भली कार चऊं था अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। सो सुबुह जी यानी हिकु नए ॾींहं जी शुरूआत थी वई आहे। इन शुरूआत में छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, कुझु सोचो, कुझु मशवरा असां ॾेई था छॾियूं, छा ख़्यालु आहे? हा बिल्कुलु। ऐं मशवरनि जी ॻाल्हि निकिती त सुबुह जो पहर आहे त का न का सुठी ऐं लाभायती कचहरी कजे ऐं का न का सुठी ॻाल्हि कजे। ऐं ॻाल्हि शुरूआत हितां था कयूं त अॼुकल्ह जो जेको नौजवान आहे, अॼुकल्ह जो जेको शागिर्द आहे, उन शागिर्द सां मुखातिब थियणु चाहियां थो। उहो शागिर्द जेको हिन वतन जो, हिन देश जो, हिन मिटीअ जो वहिंवार संभालण वारो आहे, जेको मुस्तक़बिल जो मेमार आहे, उनजी रोशन ख़यालीअ खे, उनजे इज्तमाही शऊर खे ॻोल्हींदे कई वरिया गुज़री विया आहिनि। बल्कि शीशो खणी ॻोल्हियूं था पर पोइ बि उनजो इज्तमाही शऊर किथे नज़र कोन थो अचे। जेकॾहिं कंहिंखां पुछा कयूं था त अॼुकल्ह जो नौजवान, असांजे मुस्तक़बिल जो मेमार किथे आहे, त कुझु माण्हू इशारो कनि था कुझु नौजवाननि ॾे जेकी मुख़्तलिफ़ कैफ़ेज़ मां निकिरनि पिया ऐं के वरी माग मकान घुमी टहक ताड़ा मिलायूं मोटनि पिया ऐं के समुंड किनारे पाणीअ में पसार करे पंहिंजनि घरनि ॾांहुं मोटनि पिया, के व्हाट्सएप जी मैदान में मगन आहिनि, के वरी फेसबुक जे फंद में फासी पिया आहिनि। ऐं वरी जॾहिं निहार विझूं था इन नौजवाननि ॾे त अजायो अलाए जे छो उन्हनि जे चहिरे ते उहा मुस्कुराहट नाहे, उहो खिलणु नाहे, उहो मुरकणु नाहे, उन्हनि जे चहिरे ते उहो जज़्बो नाहे, उहो जोश नाहे, उहा जेका कैफ़ियत हूंदी हुई जुंबश वारी, उहो जेको हौसलो हूंदो हुयो, जेका हिमत हूंदी, उहा बहादुरी, उहो ॾेख हाणे उन्हनि जे चहिरे ते नज़र नथो अचे। पर हाणे ईअं थो थिए जो उदासाई ऐं विगाणप उन जे चहिरे ते, नौजवान जे चहिरे ते आऊं घणे भाङे ॾिसां थो। ऐं जेकॾहिं उन्हनि नौजवाननि जो ई ॾिस शाज़िया पाण तालीमी इदारनि में वञी ॻोल्हियूं था, उन्हनि खां पुछा कयूं था, माण्हुनि खां पुछा कयूं था त असांजो अॼुकल्ह जो नौजवान किथे आहे, मुस्तक़बिल जो मेमार किथे आहे, जंहिंखे हिन देश जूं, हिन वतन जूं वाॻूं संभालणियूं आहिनि, त उते वेठल कुझु माण्हू इशारो कनि था। उहे नौजवान जेकी कतार कयूं बीठा आहिनि, जेकी छोकिरियुनि जे अॻियां सीटियूं वॼाइण में मसरूफ़ आहिनि ऐं फ़िक्राबाज़ी में मसरूफ़ आहिनि, ऐं के त वरी अहसास कमतरी जे कर्ब में एतिरा मुब्तला थी विया आहिनि, जेकी कंठा कोलाबा पाए पंहिंजा हाल बेहाल कयूं पढ़ाई लिखाई खां परे थी विया आहिनि। ऐं मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे, कॾहिं कॾहिं ॾुख बि थींदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं आउं ॾिसंदो आहियां, कॾहिं कॾहिं अहिड़ा नौजवान बि ॾिसंदो आहियां जेकी पंहिंजे वारनि में पोनियूं ॿधी औरतुनि ऐं मर्दनि जे विच में हिकु अलॻि सुञाणप कराइण जी कोशिशि कंदा आहिनि। ऐं उन वक़्तु हैरत में पइजी बीठो आहियां। उन वक़्तु तमामु घणो ॾुख बि थींदो आहे त हीउ अॼु जो उहो नौजवान आहे, हीउ उन मिटीअ जो नौजवान आहे, हीउ उन देश जो नौजवान आहे जंहिं देश में शाह इनायत शहीद असांखे तमामु घणो सुठो पैगाम ॾेई वियो त जेको खेॾे सो खाए। हीउ अॼुकल्ह जो उहो नौजवान आहे जेको पीर सब्दुल्ला शाह राशिदी जे देश जो आहे, जंहिं हिकिड़ो इनक़लाबी क़दम खयूं। अॼुकल्ह जो ही उहो नौजवान आहे जेको हेमू जे ऐं होशू जे देश जो ही नौजवान आहे। हिन नौजवान खे छा थी वियो आहे? अॼुकल्ह जो नौजवान जेको चुपड़ी कयूं वेठो आहे, कंहिं बि मामले ते, कंहिं बि मसइले ते उनजो ध्यानु नाहे, को फोकस नाहे, मुल्क में छा वहे वापरे थो, कहिड़ा क़दम खयां वञनि था, किथे ॾुख थिए थो, किथे अन्याउ थिए थो, किथे अहंज आहे, किथे असांखे उथिणो आहे, किथे एतिजाज करिणो आहे, किथे अॻिते वधिणो आहे, ऐं तालीमी मैदान में केतिरो सरगर्म रहणो आहे, असांखे का ख़बर ई नाहे। असां अखियूं ॿूटे असां चुपचाप में ख़ामोशीअ में सुस्तीअ में सुता पिया आहियूं। चऊं था त ठीकु आहे, अॼु को ॾींहुं बि भला माइटनि जे आसिरे गुज़री वियो, ख़र्चु पाणी मिले थो पियो, त छा कंदासीं? असांजो कहिड़ो कमु आहे जो असां वञी ॿाहिरि के कम कार कयूं? अवां बिल्कुल सही चयो आहे त पहिरें दौर में हिकिड़ी आइडियोलॉजी हूंदी हुई, हिकिड़ो विजन हूंदो हुयो इंसान जी ज़िंदगी जो। हालांकि ख्वाब नंढड़ा हूंदा हुया, हसरतूं नंढियूं हूंदियूं हुयूं, इंसान जूं ख़्वाहिशूं नंढड़ियूं हूंदियूं हुयूं। अॼु के दौर में जेतिरा ख्वाब वॾा आहिनि ओतिरो इंसान नाकारा थी वियो आहे। असां चंड ते त पहुचणु चाहियूं था पर उनजे लाइ स्ट्रगल नथा करे सघूं। हर कोई नौजवान चाहे थो बसि मां को फॉरन USA पहुची वञा, UAE हलियो वञा, बर्तानिया हलियो वञा, कैनेडा हलियो वञा। ठीकु आहे, वञणु खपे, इंसान खे ज़िंदगी गुज़ारणु खपे, पर उनजे लाइ हिकिड़ी स्ट्रगल थींदी आहे, हिकिड़ी महिनत थींदी आहे, उनजे लाइ पढ़णो पवंदो आहे, उनजे लाइ पंहिंजे पाण खे हिन क़ाबिल बणाइणो पवंदो आहे त असां दुनिया सां मुक़ाबिलो करे सघूं ऐं दुनिया सां बांह ॿेली थी सघूं। असां दुनिया सां मुक़ाबले करण जी हसरत त रखूं था पर उनजे लाइ का अमली का तयारी नथा कयूं, को अमली कमु नथा कयूं। ऐं यकीन कयो इहा ई सभ खां वॾी ग़लती असां कयूं था त जेकॾहिं दुनिया खे मात ॾियणी आहे या दुनिया जे बराबरि में बीहणो आहे त दुनिया जो हुन लेवल ते अचणो पवंदो। सिर्फ़ु फैशन में जेकॾहिं असां सम्झूं था त वारनि में पोनी हई आहे, सिगरेट हथ में आहे ऐं अजीबो ग़रीब क़िस्म जूं ड्रिंक्स हथ में आहिनि त असां दुनिया सां मुक़ाबिलो कयूं था ऐं दुनिया सां कंपेयर थी सघूं था। त कंपैरिजन इंसान जे ज़िंदगीअ जो को मक़सदु न हुजणु खपे ऐं इहो न हुजणु खपे त
मूंखे हिन माण्हू सां कंपेयर करणो मतिलबु कयो वञे या मूंखे हिन माण्हू जहिड़ो सम्झो वञे या कहिड़े जहिड़े त अबा तव्हां त बिल्कुलु फलाणे जहिड़ा था लॻो तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी शख़्सियत आहे हिकिड़ी वैल्यू आहे हिकिड़ी स्ट्रेंथ आहे उहा ताक़त काथे आहे उन ताक़त खे तलाश करणो आहे इरशाद तमामु सुठी ॻाल्हि कई त वाकई असां हुन नौजवान जे तलाश में आहियूं जंहिंमें हिकु वक़्त में ताक़त हूंदी हुई ऐं दुनिया खे मात ॾियण जो जज़्बो हूंदो हुयो अॼोके दौर में सोशल मीडिया ते वेही करे त वॾियूं वॾियूं तकरीरूं कयूं था वॾा वॾा स्टेटस छॾियूं था पर प्रैक्टिकली जेकॾहिं असां ॾिसूं था त असां घरनि में सुकून सां वेठा आहियूं यानी कि इनकलाब अॼुकल्ह असांजे बेडरूम्स में अचनि था अॼुकल्ह व्हाट्सएप ते अचनि था अॼुकल्ह फेसबुक ते अचनि था पर अमली जेकॾहिं ॾिठो वञे त इनकलाब त वॾो अरसो थियो आहे इन लफ़्ज़ खे ॿुधे त कॾहिं इहो इनकलाब बि ईंदो हुयो सो हाणे छा जो इनकलाब आहे मां सम्झां थी हिन महिल नेगेटिविटी असां में एतिरी अची वई आहे जो मां नथी सम्झां त हाणे कुझु बि पॉज़िटिव बहरहाल उमेद वरी बि आहे त पॉज़िटिव थींदो पर असां पंहिंजे पाण खे एतिरो नेगेटिव करे छॾियो आहे जो पॉज़िटिविटी हाणे ॾाढी ॾुखी थी वई आहे ॾाढी मुश्किल थी वई आहे सो बराए महिरबानी पंहिंजे पाण खे बचायो पंहिंजे पाण खे संभालियो ज़िंदगी इन्हनि रांदीकनि में न आहे ज़िंदगी इलाही ख़ूबसूरत शइ आहे ऐं ज़िंदगी जो जेको अहसासु आहे न उहो अहसासु असल में असां वटि मरी वियो आहे त उन अहसास खे जाॻायो पोइ तव्हां ॾिसो त तव्हांजी शख़्सियत केतिरी निखरी दुनिया जे साम्हूं अचे थी ऐं अव्हां केतिरे सुठे रूप में दुनिया जे साम्हूं बिल्कुलु बिल्कुलु शाज़िया जे चवण जो पूरो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त तव्हां पंहिंजो पाण खे सुञाणो ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे सुञाणो था ऐं वक़्तु अजायो वेही फालतू कमनि में न गुज़ारियो ऐं महिरबानी करे कुझु अमली मैदान में बि अचो ॻाल्हियूं रुॻो न करणियूं आहिनि पाण खे हाणे अमल करणो आहे हाणे कमु करणो आहे ऐं कम जे लाइ हीअ ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर आहे ऐं मुक़ाबिलो सख़्तु आहे जेकॾहिं मुक़ाबिलो सख़्तु हुजे ऐं पोइ बि पाण में सुस्ती हुजे त पोइ पाण दुनिया जे आॾो उहा सरहाई उहा सोभ न माणे सघंदासीं जेका असांखे माणणु घुरिजे असांजे वालिदेन जी असांजे पंहिंजनि जी असां में तमामु घणी उमेद आहे ऐं उहे वॾा सपना ॾिसंदा आहिनि वॾा ख्वाब ॾिसंदा आहिनि ऐं हिकिड़ो उन्हनि हिकिड़ो ख्वाब अहिड़ो बि लधो आहे जो कंहिं मंज़िल ते तव्हांखे उहो ॾिसणु चाहिनि था ऐं जेकॾहिं असां उहे मंज़िल न माणींदासीं ऐं उहा मंज़िल जेकॾहिं न माणे सघियासीं त पोइ असांजे वालिदेन जा चेहरा जेके आहिनि उहे उदास थी वेंदा ऐं उहे उॿाणका थी वेंदा छा तव्हां पंहिंजे वालिदेन खे उॿाणको ॾिसणु चाहियो था जी मुंहिंजे ख़्याल में इहो वाक़ई हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे त वालिदेन खे उॿाणको ॾिसणु चाहियो था या नथा ॾिसणु चाहियो अॼुकल्ह हर कंहिंजे वालिदेन जी उदासी जी वजह हुनजी औलाद आहे त जेकॾहिं तव्हां ख़ुशी नथा ॾेई सघो त प्लीज़ तकलीफ़ बि न ॾियो पंहिंजी ज़िंदगी खे हिकिड़े स्मूथ ट्रैक ते हलायो ऐं हिकिड़े सुठे अंदाज़ में गुज़ारियो त जे तव्हांजे ज़ात खां कंहिंखे तकलीफ़ न मिले बहरहाल अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं जॾहिं करणु शुरू कंदा आहियूं त यकीन कयो वक़्त जो अहसासु न थींदो आहे 10 खां 12 मिंट 15 मिंट बि ॻाल्हाए वेंदा आहियूं पोइ कन में आवाज़ ईंदो आहे हाणे बसि कयो सो उहो आवाज़ अची वियो आहे त हाणे बसि कयो घणी अॼु कचहरी थी वई सो बहरहाल कचहरी आहे यकीन कयो अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करण ते हमेशह दिलि चवंदी आहे सो कॾहिं कॾहिं असां इग्नोर बि करे छॾींदा आहियूं त न बाबा ॻाल्हि पूरी थिए उन खां पोइ बसि ठीकु आहे सही सही आहे बिल्कुलु अॼु बि ॻाल्हियूं कंदासीं तमामु घणी कचहरी कंदासीं मौज़िज़ महिमान बि कचहरी कंदा उन्हनि खां बि कुझु पढ़ाईंदासीं उन्हनि मां को लाभ माणींदासीं पर अॼोके प्रोग्राम में जेको सहकार असां सां कयो आहे जेको ताउन असां सां आहे उन्हनि जो नालो वठणु असीं पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदा आहियूं बल्कि तव्हांखे कल्ह खां वठी बल्कि 3 ॾींहं खां वठी पाण हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं पिया ऐं यकीन सां ॿुधायूं पिया त असां ॾिठोसीं परखियोसीं सम्झोसीं ऐं उनखां पोइ तव्हांखे ॿुधायोसीं त गोल्डन सन बनस्पति ऐं कुकिंग ऑयल जो मदे मुक़ाबिल केर बि कोन्हे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त UAE इफ्को जी इहा मल्टीनेशनल कंपनी आहे ऐं इन मल्टीनेशनल कंपनीअ जो हिकिड़ो मयार आहे 80 खां वधीक मुल्क जा सार्फ़ीन इहो गिहु ऐं कुकिंग ऑयल इस्तेमालु कनि था ऐं पाकिस्तान में इफ्को वटि प्रोसेसिंग जे लाइ जदीद टेक्नोलॉजी जी सहूलियत मौजूदु आहे ऐं इन खां अलावा जदीद रिसर्च टीम ऐं लाजवाब डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क जे सबबु इफ्को ते लखें सार्फ़ीन जो एतमाद आहे ख़ासि तौर ते 100% प्योर आहे ऐं 100% इंटरनेशनल क्वालिटी ऐं 100% हिन में दिलि जो सुकून बि आहे सही ऐं इफ्को एडिबल ऑयल कनोला ऐं बनस्पति ठाहिण वारी वाहिद हलाल सर्टिफाइड कंपनी आहे सो अव्हां ट्रस्ट करे हिन कंपनी जे कंहिं बि प्रोडक्ट खे ख़रीद करे सघो था ऐं निकल फ्री आहे उनखे अलावा साल जा 365 डेज़ पूरा रियल कनोला ऐं ओमेगा 3 जो तहफ़ुज़ पिणु हासिल आहे ऐं उनखे अलावा पाकिस्तान जे मायानाज़ कुकिंग एक्सपर्ट्स कोकब ख्वाजा ऐं सादत सिद्दीक़ीअ पंहिंजे अखियुनि सां ॾिठो परखियो ऐं उनखां पोइ चयो त इफ्को गोल्डन सन जहिड़ो केर बि न आहे ऐं उनखां पोइ हाणे हिकिड़ी गुड न्यूज़ बि आहे उहा गुड न्यूज़ कहिड़ी आहे ॿुधाए छॾियो हा बिल्कुलु ॿुधाए छॾियो तव्हां ऐं जेकॾहिं गोल्डन सन जो जेको आहे सो पाउच तव्हां ख़रीद कयो था त उन पाउच ते जेको ॾिनल आहे हिलाल सर्टिफिकेशन नंबर उते पंहिंजो नालो ऐं शिनाख़ती कार्ड ऐं पंहिंजे शहर जो नालो ॾेई करे तव्हां SMS कंदव ऐं SMS करण खां पोइ तव्हां खटींदो क़ुरान दाज़ी वसीले हिकिड़ो किटलरी सेट गोल्डन किटलरी सेट ऐं उनखां पोइ यकीन तव्हांखे
सराही थींदी त पोइ इन खां वधीक छा खपे। हिकु त गिह बि सुठो मुनासिबु अची वञे तव्हांजे घर में, कुकिंग ऑयल बि ॾाढो ज़बरदस्त अची वञे, ऐं उन खां पोइ तव्हांजी सिहत बि ॾाढी सुठी हुजे, ऐं वरी क़ुर अंदाज़ी में तव्हांखे हिकिड़ो इनाम बि मिले। ॿियो छा? बिल्कुलु। ऐं तव्हां नंबर कोन ॿुधायो जंहिं ते उहा सेंड करिणो आहे मैसेज। सो जेको मैसेज तव्हांखे सेंड करिणो आहे, पंहिंजो नालो, शनाख्ती कार्ड ऐं शहर जो नालो 0324, उन खां पोइ देश IFFCOPK ते अव्हां SMS कंदो ऐं खटंदो गोल्डन किट फ्री सेट। सो नंबर रिपीट थी कयां 0324-IFFCOPK ते अव्हां इहो लिखी करे अव्हां सेंड कंदो SMS, ऐं उन खां पोइ अव्हां बि क़ुर अंदाज़ी जो हिसो बणिजी सघो था। सो हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही, ऐं साहीअ ते वञण खां पहिरियां तव्हांखे ॿुधायूं त जेकॾहिं ओसे पासे भरपासे वारनि इलाइक़नि में जेकॾहिं तव्हांजे बिजली जो बोरान आहे त फेसबुक ते बि असांजी निशान ॾिसी सघो था। सिंध TV HD जो पेज आहे, ऐं उते तव्हां ईंदो असांजो प्रोग्राम लाइव हिन वक़्तु उते बि ॾिसिजे पियो। दोस्तनि सां शेयर बि कजो। नंढड़ी साही वठूं था, मोटी अचूं था, वञो केॾांहुं वञो, असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ऐं तव्हांखे ॿुधायोसीं जीअं थोरी देरि पहिरियां त जॾहिं ब्रेक तां वापसि थींदासीं त मोज़िज़ महिमान बि असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदा, राग बि हूंदो ऐं कलाम बि तमामु घणा ज़बरदस्त ॿुधंदासीं। हाणे महिमाननि जो तारीफ़ करायूं, पर इन खां पहिरियां आउं चवां थो त तव्हां वरी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि असांजे नाज़रीन खे ॿुधाए छॾियो, जेका सिहत जे लाइ बि सुठी हुजे ऐं मुस्तक़बिल में उहा उन्हनि जे लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद बि साबित सो असां काफ़ी ॾींहंनि खां इहा ई ॻाल्हि कयूं पिया त इफ्को UAE जी मल्टीनेशनल कंपनी आहे जेका तमामु बहितरीनु आहे। तक़रीबन दुनिया जे 80 मुल्कनि जे सार्फ़िन जो एतमाद हिन कंपनी ते आहे, ऐं इफ्को वटि ख़ासि करे तेल खे साफ़ करण जा हिकिड़ा अहिड़ा आला या ईअं चवां त प्रोसेसिंग मशीन्स आहिनि जेके उनखे साफ़ करे थियूं छॾनि, ऐं हलाल आहे, सर्टिफाइड आहे, बाक़ाइदा अव्हां पंहिंजे घरनि में इस्तेमालु करे सघो था। ऐं हाणे हिकिड़ी गुड न्यूज़ बि आहे, उहा गुड न्यूज़ इहा आहे त तव्हां क़ुर अंदाज़ी जो हिसो ठही सघो था, ऐं कीअं ठही सघो था इहो तव्हांखे ॿुधाईंदो इरशाद। हाणे ईअं करिणो आहे तव्हांखे त गोल्डन सन जी जेको पाउच मिले अचे थो, उहो जेकॾहिं तव्हां वठो था त पोइ उहो ख़रीद करण खां पोइ तव्हां हिलाल सर्टिफिकेशन नंबर ते पंहिंजो नालो, शनाख्ती कार्ड ऐं पंहिंजे शहर जे नाले सां गॾु 0324 ते तव्हांखे IFFCOPK लिखी करे SMS करिणो आहे, ऐं उन खां पोइ तव्हां खटींदव किटलरी गोल्डन सेट क़ुर अंदाज़ी में। इन खां वधीक ॿियो तव्हांखे छा घुरिजे। ऐं तव्हांखे पाण ॿुधाए चुका आहियूं त इफ्को जो जेको इहो प्रोडक्ट आहे बनास्पति कुकिंग ऑयल जो, तमामु घणो ज़बरदस्त आहे, ऐं 100% प्योर आहे, ऐं 100% इंटरनेशनल क्वालिटी सां गॾु, ऐं दिलि खे सुकून ॾींदड़ असां परखियोसीं, असां सम्झोसीं, सोचियोसीं, ॾिठोसीं, चखियोसीं, उन खां पोइ वरी तव्हांखे ॿुधायोसीं त गोल्डन सन जो को बि मदे मुक़ाबिल कोन्हे को। सो फैट फ्री आहे, यूरिक एसिड फ्री आहे, ऐं कोलेस्ट्रॉल फ्री आहे। इन खां वधीक फ़ाइदा भला अव्हांखे कहिड़ा खपनि। सो बनास्पति आहे, कनोला ऑयल आहे, ऐं कुकिंग ऑयल आहे, अव्हां कहिड़ो बि इंतख़ाब करे सघो था, ऐं काफ़ी मर्ज़नि खां बची सघो था, छो त हीउ तमामु घणो सिहत बख़्श आहे, अव्हां सिहतमंद रही सघो था। सो बहरहाल ॻाल्हि ॿोल त ईअं ई जारी सारी रहंदी, ऐं इफ्को कंपनी ऐं गोल्डन सन जे हवाले सां जेका ॼाण असां वटि आहे उहा अव्हां ताईं हर मुंतक़िल कयूं पिया, छो त अक्सर असां परेशान हूंदा आहियूं जॾहिं वेंदा आहियूं मार्केट त कहिड़े ऑयल जो इंतख़ाब कजे, ऐं लाज़िम आहे इलाही शयूं मद्देनज़र रखणियूं पवंदियूं आहिनि त कंपनी कहिड़ी आहे ऐं क्वालिटी कहिड़ी आहे, सिहत जे लाइ केतिरो फ़ाइदेमंद आहे या न आहे, इहे असांखे ज़हन में सोचूं ईंदियूं आहिनि। पर उन खां पोइ जॾहिं पाण हिन गोल्डन सन जो ज़िक्र कयोसीं त आउं सम्झां थो त हाणे इहा सोच तव्हांखे सोचणी ई न आहे, तव्हांखे गोल्डन सन बनास्पति कुकिंग ऑयल इस्तेमालु करिणो आहे। गोल्डन सन बनास्पति पाकिस्तान जे मायानाज़ कुकिंग एक्सपर्ट कोकब ख्वाजा ऐं सादत सिद्दीक़ीअ इन ते बाक़ाइदा तजुर्बो कयो आहे, ऐं बाक़ाइदा इस्तेमालु करण खां पोइ अखियुनि ॾिठो जेको उन्हनि जो हाल आहे, उन्हनि ॿुधायो आहे, हवाल उन्हनि ॿुधायो आहे त गोल्डन सन बनास्पति कुकिंग ऑयल सिहत जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। मल्टी नेशनल कंपनी आहे UAE जी इफ्को, ऐं दुनिया जे 80 खां वधीक मुल्कनि जे सार्फ़ीन हिन ते भरोसो कयो आहे, एतमाद कयो आहे। ऐं हाणे एतमाद जी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि वरी आहे त शाज़िया जेकॾहिं चवे थी त एतमाद पोइ त तव्हांखे करिणो ई पवंदो। न असां सभु था चऊं त अव्हां एतमाद करे ॾिसो, छो त ज़रूरी आहे त हिकिड़ो दफ़ो ज़िंदगीअ में कंहिं डिफरेंट शइ ते ट्रस्ट करे ॾिसो, ट्रस्ट ज़रूरु कजो। बहरहाल असां ते बि अव्हांखे यकीन हूंदो आहे त हिन प्रोग्राम में पाण ई वेही करे कचहरी कोन कंदासीं, बल्कि अव्हांजी मुलाक़ात बहितरीन महिमाननि सां कंदासीं। बिल्कुलु। सो जेका शख़्सियत हिते कही आई आहे माशाल्लाह
समाजी शख्सियत आहिनि ऐं ॿोलियूं माशाल्लाह सभई मानाइतियूं आहिनि पर सिंधी सराइकी जो वरी हिकिड़ो पंहिंजो रिश्तो आहे, हिकिड़ो पंहिंजो सराइकी ॾाढी connection मिठी आहे, ॿोली आहे, ॾाढी शायदि, मिठी ॿोली आहे। सो उहा शख्सियत माशाल्लाह उन हवाले सां बि तमामु घणो कमु करे पई असांजे तमामु सराइकी भाइरुनि जे लाइ ऐं सराइकी बैलेट सां उनजो तालुक़ु आहे ऐं माशाल्लाह आहिनि कर्नल अब्दुल जब्बार अब्बासी साहब हिन प्रोग्राम में मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सर, सलाम। आपको खुश आमदीद कहते हैं। Thank you, और मेहरबानी बहुत आपकी। शुक्रिया, आपने खास वक्त दिया इट्स माय प्लेजर। और आपका ये अंदाज देखकर ना मुझे तो पुराने हसन अली ज़माने में आफदी हम साहब कभी वो याद आ किताबों जाते में हम पढ़ा करते जो थे किताबों में पढ़ते थे हम। तो वो माशाल्लाह से माशाल्लाह look वही एक आ रहा है बहुत आपका। खूबसूरत अंदाज आपका और हमेशा इसी अंदाज में होता है। जी जी, ये हमारा इनफैक्ट ट्रेडिशनल ड्रेस है हमारे फैमिली का जी और मैंने कोशिश की है उसको मेंटेन रखा जाए। माशाल्लाह, बहुत खूब, जी हाँ। जबरदस्त। माशाल्लाह, बातचीत होगी सर आपके जी। साथ भी। ऐं असां सां गॾु जॾहिं प्रोग्राम शुरूआत कंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम वठी त पोइ वरी तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त न सिर्फ़ु ईअं ॿुसो प्रोग्राम हूंदो पर असांजे प्रोग्राम में म्यूज़िक बि हूंदी आहे बिल्कुलु। ऐं माशाल्लाह कल्ह खां वठी असांखे रेडियो ऐं टेलीविज़न जे हिकिड़े ज़बरदस्त कलाकार उस्ताद ख़ान साहिब बादल राही बि असांखे जॉइन कयो आहे। अॼु वरी बादल राही साहिब सां गॾु कासिम अली बि असां जे प्रोग्राम में शामिल थियो आहे, हिसो हूंदो ऐं सराइकी कलाम ॿुधंदासीं कासिम अली खां। कासिम अली खे पहिरियां मलिकार था चऊं। अस्सलाम अस्सलाम वालेकुम। वालेकुम। आपको भी खुश आमदीद कहते हैं, बहुत शुक्रिया, आपने ख़ास टाइम दिया। हिन पासे ॾे उस्ताद बादल राही मौजूद आहे, हिन पासे ॾे उस्ताद ख़ान साहब आसिफ अली साहब मौजूद आहे, वाह, वाह। जेके माशाल्लाह हाणे ॿिन्ही जी जोड़ी तव्हां ॾिसियो अॻिते हली जोड़ी ठही वेंदी आहे न वक़्त जोड़ी सां ठही गॾु। वेंदी आहे ऐं उस्ताद आसिफ जहिड़े नमूने सां तबलो वॼाईंदो आहे न उनजो माना मुक़ाबिलो को नथो करे नामुल सघे। बदल वाह, वाह। आहे। सो ऐं माशाल्लाह उस्ताद बादल राही बि पंहिंजो मटु पाण आहे ऐं कल्ह तमामु घणा कलाम ॿुधासीं ऐं अॼु बि उस्ताद बादल राही खां ॿुधंदासीं पर इन खां पहिरियों पाण कयूं कचहरी। मुंहिंजे ख़्याल में कचहरी जाम करे चुका आहियूं, पहिरियों कलाम सां कलाम सां? थोरो टाइम पीरियड सो सॉन्ग तव्हांजी ॻाल्हि कयां तारे कोन थो उसके सघां। बाद फिर बातचीत को कंटिन्यू करेंगे। ठीकु आहे, आगे। उस्ताद तो बादल राही खां उस्ताद कलाम बादल ॿुधूं। राही। ठीकु आहे। जी मुझो मजहब धार मुझो मजहब धार दुनिया जे दस्तूर खां उस्ताद अंदर सांढियो सूंह भरियो संसार जंहिंजो नालो प्यार तंहिंजी पूॼा पई कबी तूं मञी मञी न मेहरबान मां त मिंथ थो करे छॾियां तूं मञी मञी न मेहरबान मां त मिंथ थो करे छॾियां हाय मां त मिंथ थो करे छॾियां हिकु त कंहिं सां दिलि न लाइजे लाइजे त पोइ निभाइजे हिकु त कंहिं सां दिलि न लाइजे लाइजे त पोइ निभाइजे निभाइजे त थी जवान मां त मिंथ थो करे छॾियां है मां त मिंथ थो करे छॾियां
हिक त तूं अॻिया हसी ॿियो नफ़ीस वेस थो ढकी हिक त तूं अॻिया हसी ओ ॿियो नफ़ीस वेस थो ढकी ॿियो वरी टिली थो नाज़ सां मां त मिंथ थो करे छॾियां तूं मञी मञी न महिरबान मां त मिंथ थो करे छॾियां हिक त मूं खां छिॼ न छा चयमि जे छिॼी त वैर सां न घुम हिक त मूं खां छिॼ न छा चयमि जे छिॼी त वैर सां न घुम जे घुमी त घुम न मूं अॻियां मां त मिंथ थो करे छॾियां जे घुमी त घुम न मूं अॻियां मां त मिंथ थो करे छॾियां हाय मां त मिंथ थो करे छॾियां हिक अॻे इश्क आ अजीब ॿियो त हीअ बुखारी आ ग़रीब हिक अॻे इश्क आ अजीब ॿियो त हीअ बुखारी आ ग़रीब बस अजीब ऐं ग़रीब मां त मिंथ थो करे छॾियां बस अजीब ऐं ग़रीब मां त मिंथ थो करे छॾियां है मां त मिंथ थो करे छॾियां ओ मां त मिंथ करे छॾियां वाह 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 लाजवाब मां त मिंथ थो करे छॾियां तूं मनी मनी न महिरबान उस्ताद बुखारी जी शाइरी ऐं उस्ताद बुखारी जी तव्हां पंहिंजे अंदाज़ में चवंदा आहियो हुस्न जमाल जो शाइर ॿियो छा चवंदा आहियो कमाल जो शाइर उस्ताद बुखारी सो उस्ताद बुखारी जे उस्ताद आहे ॿोलनि सां पंहिंजे प्रोग्राम जी जेका न सा म्यूज़िक जी शुरूआत थी वई उस्ताद बादल राईअ जो अंदाज़ वरी वाह वाह साईं ॾाढो मज़ो आयो सो बहरहाल अब्दुल जब्बार अब्बासी साहिब सिंधी त तव्हां सम्झंदा ई आहियो मोस्टली माशाल्लाह कलाम में जेका ॻाल्हि हुई उहा तव्हांखे यकीन वणी हूंदी उस्ताद बुखारी जो कलाम हो ऐं मां ॾिसां पियो तव्हांजो जेको चहिरो मुबारक हुयो उन महिल कॾहिं मुस्कुराहट हुई कॾहिं वरी ख़ुशि पिया थियो ऐं ॿोल दिलि सां लॻनि पिया तव्हांखे अॼु साईं सां पाण सिंधी में था ॻाल्हायूं साईं भले सराइकी में ॻाल्हायो साईं जी मर्ज़ी आहे और जो है ना सिंधी का एक टिपिकल जो दिल से जो आवाज आती है ना ये हाँ वो लाइकवाइज जिस सराइकी में भी कलाम जो है इसमें दर्द भी है मोहब्बत भी है और पैगाम भी है
तो वो इनफैक्ट ये दिल को जा करना बिल्कुल हार्ड करते हैं। सही 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 बिल्कुल सही कहा। अच्छा माशाल्लाह रिटायर कर्नल आयो जा। रिटायरमेंट खां पोइ अॼुकल्ह कहिड़ियूं मसरूफ़ियतूं आहिनि छा पिया कयो छा वहे वापसि मैं से आर्मी च गया हम 1972 च ठीक। ते रिटायर थियो मैं एज ए कर्नल 2002। अच्छा माशाल्लाह 2002 देर आफ्टर मैं ज्वाइन की थी पाकिस्तान सराइकी कौमी इत्तेहाद पार्टी। माशाल्लाह पहले सारे बानी चेयरमैन नवाब दाऊद अब्बासी साहब, अच्छा ਜਿਹੜੇ नवाब सर सादिक मोहम्मद खान अब्बासी बावलपुर स्टेट ਦੇ ਆਖਰੀ ਨਵਾਬ ਹਨ ਉਹਨਾਂ ਦੇ ਬਾਲ ਹਨ। अच्छा ਉਹਨਾਂ ਨੇ ਪਾਰਟੀ ਸਨ 88 ਚ ਬਣਾਈ ਹੈ ਔਰ 1988 ਤੇ I took over in the year 2005, 2 year after my retirement। अच्छा ਜਾ ਤੇ ਸਾਡਾ ਜਿਹੜਾ ਮੇਨ ਮਕਸਦ ਹੈ ਇੱਕ ਤਾਂ ਪਾਕਿस्तान ਵਿੱਚ ਖਾਸ ਤੌਰ ਤੇ ਔਰ ਵਰਲਡ ਓਵਰ जितने भी सराइकी पे बसते हैं उन्हें दी वेलफेयर है, हाँ सही उन्हें दी फलाह बहबूद है, उन्हें दी बेहतरी है। सही और विद इन पाकिस्तान एंड विद इन सराइकी रीजन 100 मसलन दा हिकु हल है वो है अलहदा सराइकी सूबे दा क्या सही 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 सूबा अलहदा बढ़ गया हाँ वाला उन्हें जेडे बेसिक मसाइल हैं हाँ। जॉब्स दे डेवलपमेंट दे सेहत दे एजुकेशन दे तमाम हाँ, मसाइल उहद विच पिन आहिनि सूबा बढ़ गया। यूसुफ रज़ा गीलानी जॾहिं हुयो त उन वक़्तु बि इहो किसो ॾाढो मशहूरु थियो हुयो इन ते पाण ॻाल्हायूं था अञा सो हिते वठूं हिकिड़ी नंढड़ी साही बिल्कुल। ऐं नंढड़ी साई खां पहिरियों मूंखे ॿुधाईंदा त हे प्रोग्राम मां सभिनी जे लाइ पेश कयो पियो वञे इफ्को जे ताउन सां। इफ्को गोल्डन सन बनास्पति कुकिंग ऑयल ऐं कनोला ऑयल आहे जेको मां पंहिंजे घर में इस्तेमालु करे सघो था। बिल्कुलु प्योर आहे, यूरिक एसिड फ्री आहे, ऑयल न वनस्पति आहे वही वही शइ आहे यूरिक एसिड भी फ्री आहे ऐं कोलेस्ट्रॉल भी फ्री आहे। कोलेस्ट्रॉल चवण पई चाहियां पर यूएई जी जेका मल्टीनेशनल कंपनी आहे इफ्को ते 80 खां वधीक मुल्कनि जे सार्फिन बिल्कुलु trust उहे आहे। इतमाद कयो आहे ट्रस्ट कयो आहे न सिर्फ़ु उन्हनि पर पाकिस्तान जा जेकी मायानाज़ कुकिंग एक्सपर्ट आहिनि कोकब ख्वाजा ऐं सादत सिद्दीकी उन्हनि जो चवणु आहे त गोल्डन सन जो को बि मदे मुक़ाबिल कोन्हे ऐं असां बि ॾिठोसीं परखियोसीं उन खां पोइ तव्हांखे ॿुधायोसीं हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही वञो केॾांहुं बि न असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम से। मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूवर सलाम सन में वापस अची चुका आहियूं मुख़्तसिर साईअ खां पोइ वरी मां सभिनी खे भलीकार चऊं था। इहे प्रोग्राम मां सभिनी जे लाइ पेश कयो पियो वञे इफ्को गोल्डन सन जे ताउन सां। इफ्को गोल्डन सन तमामु बहितरीनु आहे, इंटरनेशनल कंपनी आहे यूएई जी तक़रीबन 80 खां वधीक मुल्कनि जे सार्फिन जो एतमाद हासिल आहे इफ्को खे। सो इफ्को गोल्डन सन अव्हां ज़रूरु पंहिंजे घरनि में इस्तेमालु कयो ऐं हिकिड़ी बहितरीनु क़ुरानदाज़ी बि अव्हां सभिनी जे लाइ आहे। सो उन जो ज़िक्र बि असां कंदासीं त गोल्डन सन जो जेको पाउच आहे उहो पाउच तव्हां जॾहिं ख़रीद कंदो त पाउच ते ॾिनल हलाल सर्टिफिकेशन नंबर खे पंहिंजे नाले शनाख्ती कार्ड नंबर ऐं शहर जे नाले सां गॾु IFFCO इफ्को PK लिखी करे सेंड कंदो 0324 ते, यानी कि 0324 ते तव्हां SMS कंदो ऐं शामिल थी वेंदो क़ुरानदाज़ी में। बिल्कुलु ऐं साल जा 365 ॾींहं जेको आहे सो रियल केनोला ऐं ओमेगा 3 जो तहफ़ुज़ आहे ऐं पाकिस्तान जा जेकी मशहूरु कुकिंग एक्सपर्ट आहिनि कोकब ख्वाजा ऐं सादत सिद्दीकी उन्हनि जो बि इहो मञियलु आहे त गोल्डन सन कुकिंग ऑयल ऐं वनस्पति तव्हांजी सिहत जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे ऐं जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कयो था त पोइ वाह थी वेंदी छो त 100% प्योर क्वालिटी आहे, इंटरनेशनल क्वालिटी आहे ऐं दिलि जो सुकून बि आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त 80 खां वधीक मुल्कनि जा सार्फिन इन ते एतमाद कनि था, भरोसो कनि था। यूएई जी मल्टीनेशनल कंपनी आहे ऐं इफ्को जा इहे प्रोडक्ट यानी गोल्डन सन वनस्पति कुकिंग ऑयल जेकॾहिं तव्हांजे रंधिणे में बोरचीखाने जो हिसो बणिजे थो त पोइ अव्हां खे पंहिंजे सिहत जी फ़िक्र बिल्कुलु बि छॾे ॾियणी आहे। ईअं खणी चऊं न? बिल्कुलु अव्हां सही चयो आहे। सो बहरहाल सिहत सां गॾोगॾु लाज़िम आहे त हिकिड़ी सुठी कचहरी बि हुजणु खपे। हिन महिल बहितरीनु कचहरी असांजी जारी आहे, उनखे ई अॻिते वधाईंदासीं।
ऐं मौज़िज़ महिमान ऐं मौजूद वॾी ॻाल्हि इहा आहे त कर्नल मोज़िज़ अब्दुल महिमान जब्बार जेको अब्बासी साहब। अब्दुल जब्बार अब्बासी साहिब जेको असां सां गॾु आहे, वॾी ॻाल्हि इहा आहे त साईं सराइकी में थो ॻाल्हाए, असां सिंधी में था ॻाल्हायूं। वरी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त असां सराइकी सम्झूं था, ॻाल्हाए नथा सघूं, साईं सिंधी सम्झे थो, ॻाल्हाए नथो सघे। So, बहरहाल रिश्तो त आहे, कनेक्शन त पाण में आहे, सराइकी बिल्कुलु असां सम्झी वेंदा आहियूं। बहरहाल सो हाणे ॻाल्हि खे काॾे मोड़ींदो? हाँ बिल्कुलु साईं, तव्हां ज़िक्र पे कयो सराइकी बेल्ट जो। हाँ सी, सराइकी और सिंधी का जो बेसिकली इनफैक्ट सराइकी जो है इंडस वैली जो है, जहाँ से शुरू होती है और जहाँ आकर एंड होती है, सही, इसके इर्द गिर्द जितने भी लोग आबाद हैं वो सराइकी बोले जाते हैं अच्छा, मोस्टली। लाइकवाइज क्योंकि इस इंडस जड़ा है सिंध च भी डेफिनेटली कश्मीर तो गुड्डू बहराज तो दाखिल थिया, इत्थे यहाँ ते खत्म थिया। सो सिंधी ते सराइकी दा जड़ा आपस च हमांगी है, सिंधी जड़ी है बेसिकली ये आख्या वंदे सराइकी इज इंप्रूव्ड फॉर्म ऑफ सिंधी। अच्छा, सही, ये भी आख्या वंदे, ये भी आख्या वंदे। लेकिन लेकिन क्योंकि सिंध नाल नाल इज द वैली, सिंध वैली दा हिस्सा है, हेयर उन विच मोहब्बत, भाईचारा, आपस विच इंटर रिलेशंस थी गए, ये ज्यादा बानिस्बत बाकी अक़वाम दे, बाकी ज़बानें दे ज्यादा है। असां लोग ज्यादा कंफर्टेबल फील करें हाँ, जब वक्त असां सराइकी। सिंधी जो चवंदो असां ज्यादा बानिस्बतन बाकी भी सारे प्यारे कौम हैं, पंजाबी भेरा, पख्तून भेरा, बलूच भेरा, लेकिन असां ज्यादा कंफर्टेबल महसूस करें और एक बे को अंडरस्टैंड करें, समझूं। सही, और सिंध ते सराइकी बेल्ट दी ओवरलैपिंग भी है। 1/3 ऑफ सिंध दे विच सराइकी बोली वेंदी है, प्योर सराइकी। सही, वो सिंधी सराइकी सरीदन, लेकिन वो बेसिकली सराइकी उन घर च बाल जमदे तो हूँ को लोरी जड़ी है वो सराइकी ज़बान च दी वेंदी है, जिवें हाकिम अली ज़रदारी साहब खुद मन्नदे हैं। हाँ, सराइकी, जो जना मैं जाया मेरी मां मेरे को जड़ी लोरी देंदी है वो सराइकी च देंदी है। सही, इवें कराची च भी 99 दे विच 25 लाख 2.5 मिलियन सराइकी आबाद हन, जड़े सराइकी रीजन कड़ो रोजगार दे सिलसिले विच कराची आते आबाद सही, थे सही। मुत्ता तो, सही, और हो हुण वधते और आबादी मौजूदा रेशो दे लिहाज नाल अराउंड 4 मिलियन 40 लाख सराइकी ही वक्त कराची च बसदा पे। वाह वाह, तो ये 40 लाख सराइकी कराची च, 1/3 ऑफ द सिंध सराइकी, और सराइकी रीजन जेडे असां 23 इजलाक हैं और जिथा सराइकी बोली वेंदी है मोस्टली मेजॉरिटी, उतना भी अराउंड 7 करोड़ आबादी जड़ी है वो सराइकी है सही, मोस्टली। लेकिन अफसोस की गाल है कि जना 69 70 जड़ा पाकिस्तान दा 1 यूनिट टुटिया, 1 यूनिट खत्म थिया, हाँ, सूबे बहाल थे, तो बहावलपुर एक जड़ा 1 यूनिट बनने को पहले जिंदी सूबाई हैसियत आई जी, उनको मर्ज कर दिता गया पंजाब विच, सही, और बलोचिस्तान दी जड़ी हैसियत जिमें फाटा दी है इवें होंदी है, उनको एक अलग सूबा बना दिता गया। सही, उथों सराइकी आवाम नाल जड़ी सराइकी कौम असां सरे नूं पाकिस्तान दे विच सारे गुण पुरानी पाकिस्तान दी मदर लैंग्वेज, असल लोग पाकिस्तान बढ़न तो पहले भी पाकिस्तान हासे सराइकी रीजन दे लोग, सही, सही, तो बेसिक लोग हासे, हाँ, जिवें कहते ना कई लोग अफगानिस्तान तो माइग्रेट करते हैं, कई ईरान तो है, कई केड़ू है, लेकिन असल लोग इथों दी जम पल बेसिक लोग ऐसे जेड़े सही, सही, पैदाइश तो जी, हाँ इथों होंदे सही, असां को पहचान ना दी गई। एक पहचान है बहावलपुर स्टेट दी, वो भी खत्म करते असां को पंजाब विच मर्ज कर दिता गया। सही, हुन नाल ज्यादती ये थी कि ब्यूरोक्रेसी इथा अनडेवलप्ड इलाका हा, तालीम दा फुकदान हा,
ज़्यादा लोग ब्यूरोक्रेसी च ना गए, फौज च ना बन सके, और जड़ी भी ब्यूरोक्रेसी है या वो लोग जड़े पंजाब की हुकूमत करेंदे रह गए या सेंटर मोस्टली सही वो नान सरैकियन, जिंदी वजह नाल सारा जड़ा पंजाब का बजट हा, सही सही जड़ा सारे हिस्से का बढ़ते 62% ऑफ द टोटल पंजाब, उनकी बजाय कि 13% मिलता हा, कि 17%, उनकी वजह नाल ये इलाके अनडेवलप्ड रह गए। सही हुण भी मोस्ट ऑफ द सरैकी रीजन जड़ा है इत्थे टाटियां वाले स्कूल प्राइमरी स्कूल्स को, मिडिल स्कूल वजन वास्ते, सही। हाई स्कूल वजन वास्ते, रोड्स को नहीं, ट्रांसपोर्ट को नहीं, सेहत दे जड़े हॉस्पिटल्स हैं उनका फुकदान है, सही सही अंडर डेवलप्ड इलाका है, और मोस्टली सरैकी डेजर्ट बेल्ट जड़ी है, सही सही उनदे विच थाले च या डीजी खान दे के इलाके में हुण भी छपड़े में तुस आखंदो झील जड़ी होंदी है, झील थी गई, छपड़ थी गए, टोबे थी गए, उन्हें विच जानवर ते इंसान हिको पानी पींदन। सही सही हुण भी ही मॉडर्न डेज। अच्छा, या सराइकी भी जेको ॿाहिरि असां जो आहिनि जेकी, अच्छा काल कंटिन्यू कयो भला, मां ईअं दिलि चवे पई त कलाम ॿुधूं, पर हाणे विच में वरी कम जी ॻाल्हि आहे त पोइ इहा पहिरियां तव्हांजे कम जी असल में ॻाल्हि सो हा हींअरूं हा असल लोग जड़ी ये 70s के बाद पहले भावलपुर सूबा बहाली तारीख शुरू थी, और ऐसा ऐसा वधी वधी वलाए सरैकी सूबा तहरीक हा बढ़ गई। अच्छा हिंद बात तो अगर कोई तो हाँ ये शुरू करूँ, बाद वाला नेक्स्ट न न न सही उसके बाद वाला ये था कि सरैकी सूबा तहरीक 70s के बाद शुरू थी, और सन बाद भुट्टो साहब का भी एक मार्शल वाला पीरियड आ, जना खुद चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर सन, भला शाहुल हक आगे एक गैप आ गया, बोला 88 के बाद सराइकी सूबा तहरीक ने बड़ी जान पकड़ी, और हुण लगभग छोटिया वड्या 28 जमात हैं सराइकी, अच्छा और जड़े हाँ सराइकी सूबे के वास्ते कम करें पिन, सही सही सही, और मोस्टली अंडर वन अम्ब्रेला सराइकिस्तान सूबा महाज के नाते कम थींदा पे, और सराइकिस्तान सूबा महाज का मैं प्रेसिडेंट आई वक्त। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। ते हुण तारीख जड़ी है तुसा जिवें पहले फरमांदे पे आवे, जो भी यूसुफ रजा गिलानी या पीपल्स पार्टी का जड़ा सबका दौर आ, उनके आखिरी साल सराइकी सूबा तहरीक काफी तवज्जो मिली, काफी हुकूमत ने काम भी किया, सराइकी सूबा या सूबे बढ़ावन दी एक कमेटी बनाई गई, सेनेटर फरातुल्ला बाबर साहब होंगे चेयरमैन हैं, सही सही 6 senators, 6 member National Assembly and 6 MPs from Punjab Assembly। अच्छा माशाल्लाह। पंजाब हुकूमत ने 6 MPs तना दी थे, लेकिन 6 MNAs ते 6 senators ने मिलते भावलपुर जनूबी पंजाब के नाम ते एक सूबा सजेस्ट किया ना, और उन्होंने आख्या जी भी ये सूबा बढ़ाया बने, सही, और उन्होंने जोग्राफिकल बाउंड्रीज जड़िया वो 11 तो 18 जिला तक ही रखा, सही सही, और सारी सराइकी कौम संबंधी सारी टोटल 23 डिस्ट्रिक्ट्स हैं जितना सराइकी बोली मिलती है, सही सही सही, लेकिन कम से कम 18 डिस्ट्रिक्ट्स जड़े भावलपुर डिवीजन, मुल्तान डिवीजन, डेरा गाजी खान डिवीजन, सही सही, अच्छा डेरा इस्माइल खान डिवीजन, सही, बखर मियांवाली खुशाल डिवीजन ते पाण गलायूं था, इन्हनि तफसीली रोशनी विझूं था, 18 डिस्ट्रिक्ट्स। हां अस चाहूँ कि ये तक कम से कम जरूर सराइकी सूबे में शामिल किए वजन। तफसील से हम मजीद इस पर बात करेंगे, लेकिन ब्रेक का टाइम हो चुका है, सो ब्रेक ना वधना सी ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल बिल्कुल गोल्डन सन बनास्पति ता विसारजो न मां बिल्कुल न पे विसारिया, इहो ॿुधाइण पे चाहियां त प्रोग्राम मां सभिनी जे लाइ पेश कयो पियो वञे इफ़को गोल्डन सन जे ताउन सां। सो शॉर्ट ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं, ॻाल्हि ॿोल खे वधाईंदासीं, बल्कि हिन सराइकी कलाम बि ॿुधणा आहिनि, यकीनन तव्हां खोट महसूस करे रहिया हूंदो, सो ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के
सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन सलाम सिंध में एक भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुश आमदीद। ऐं अॼोको प्रोग्राम यकीनन तव्हांखे वणंदो हूंदो। अॼु पाण ॻाल्हायूं पिया सराइकी ॿोलीअ जे हवाले सां, ऐं सराइकी ॿोलीअ जे हवाले सां तव्हां ॻाल्हि ॿोल त ॿुधो था, पर वॾी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त पाण वरी सराइकी नथा ॻाल्हायूं, पर सराइकी असां वटि तमामु घणी ॻाल्हाई वेंदी आहे। शाज़िया बि असां वटि मौजूदु आहे, त हिन ॻाल्हि सां सहमत हूंदी त सराइकी पाण वटि जेकी बलोच आहिनि सिंध में रहंदड़ उहे बि ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं वरी सिंधी बि तमामु घणा सराइकी ॻाल्हाईंदा आहिनि। सो सराइकी ते वधीक ॻाल्हाइण जे लाइ कर्नल अब्दुल जब्बार अब्बासी साहिब असां सां गॾु आहे, ऐं सराइकी कलाम बि अॼु ॿुधंदासीं, जीअं पाण पहिरियां ज़िक्र कयो होसीं। बिल्कुलु, ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़े टाइम ते मूंखे इलाही बहितरीनु सराइकी ईंदी हुई, पर छा आहे त वरी वक़्त सां गॾु जॾहिं माहौल मटिजी थो वञे, इंसानु अलॻि अलॻि माहौल में वञे थो, त उन खां पोइ वरी कुझु शयूं ज़हन त लही वेंदियूं आहिनि। हाणे बि जॾहिं अब्दुल जब्बार अब्बासी साहिब ॻाल्हाए पियो न, त दिलि चवे पई त पाण बि सराइकी कोशिशि मां कयूं, विच विच में कोशिशि ज़बान कयां टिके थी पंहिंजी। सो बहरहाल ज़रूरु सिखंदासीं, ॻाल्हाईंदासीं, छो त सभई ॿोलियूं माशाल्लाह पाकिस्तान जूं बहितरीनु आहिनि। सो ॻाल्हियुनि सां ॿोलियुनि सां गॾो गॾु इहो बि ॿुधाईंदा हलूं त हिन प्रोग्राम खे अॻिते वधाइण में सहकार हासिलु आहे इफ्को गोल्डन सन जो। सो इफ्को गोल्डन सन वारनि जा तमामु घणा थोराइता आहियूं। इफ्को गोल्डन सन तमामु बहितरीनु कुकिंग ऑयल आहे, बनास्पति ऑयल आहे, कनोला ऑयल आहे, ऐं इंटरनेशनल कंपनी आहे UAE जी। बिल्कुलु, हाणे त क़ुरानदाज़ी बि थिए पई, उहो ॿुधाए छॾियो त महिरबानी थींदी तव्हांजी। बिल्कुलु, क़ुरानदाज़ी जे हवाले सां ॿुधाईंदी हलां त गोल्डन सन जो पाउच अवां ख़रीद कंदो, ठीकु आहे, ऐं उन पाउच में ॾिनल हलाल सर्टिफिकेशन नंबर खे पंहिंजे नाले, क़ौमी शनाख्ती कार्ड नंबर ऐं शहर जे नंबर सां गॾु अवां इफ्को लिखी करे, इफ्को पी के IFFCOP के लिखी सेंड कंदो 0324 ते, ठीकु आहे, ऐं इन सां ई अवां क़ुरानदाज़ी में शामिल थी वेंदो ऐं खटी सघो था किटलरी सेट गोल्डन वारो। सो बिल्कुलु गोल्डन खटी सघो था। सो इहा बि हिकिड़ी मालूमात अवां ताईं पहुचाई। हाणे मुंहिंजे ख़्याल में त म्यूज़िक ॿुधणु खपे। हा, छो त सराइकी जेको फ्लेवर आहे न, उहो ॾाढो लाजवाब आहे। सो मां चाहियां पई त सराइकी सिंधी ॿोली मिठी आहे, ईअं सराइकीअ में बि हिकिड़ो पंहिंजो रंग आहे, उहा बि शानदार ॿोली आहे। सो उन ॿोलीअ जो फ़ाइदो वठूं था। असां सां गॾु कासिम अली खान साहिब गॾु आहे, त पोइ सराइकी हिकिड़ो साईं कलाम थी वञे। इजाज़त आहे सराइकी विच कलाम। वाह वाह। तेरा माजी बहु तारीख नजर दे इन भुल के अखियां लायो तेरे शहर दे वसदे बहु कुछ याद गल्लां लोकां ढेर सुनाया मेरी नई निभुदी मजबूरा मों तेरे हक विच कसमा चाया कर बारिश आसी ते दर्दां दी हुण इतनियां बेपरवाहियां बागां विचों कप बेरी हुण ने मूं बच सघदा मन लै गई चुप तेरी माही दियां नाज़ा तूं मैं लख लख वारी हो अल्लाह जाने माही नूं मैं चंगियां के माड़े माही दियां नाज़ा तूं मैं लख लख वारी
न जवाब वो केड़ी गल माए साथों या क्यों नाराज है। लिख लिख चिट्ठियां होया न जवाब वो केड़ी गलों साथों आई होया क्यों नाराज है। लिख लिख थकिया तक तक हारिया हो अल्लाह जाने माही मैं चंगिया के मारिया माही ध्यान आजाद तू। भूल गया राम को पेंड बहुत दूर भूल गया राम को पेंड बहुत दूर और हम विच छड़ गयो दस के कसूर घोल गया राज एक दिया हनारे ओ अल्लाह जाने माही मैं चंगिया के मारी माही दे नाजा तू मैं लख लख वारी ऐनी उम्मीदा मैं को ऐनी उम्मीदा मैं को शगन मने से ओ पता नहीं थले विचे तुम्हारी रुले से ऐनी उम्मीदा मैं को तू शगन मने से ओ पता नहीं थले विचे तुम्हारी रुले से शगना दे जोड़े तयन किनारे ओ अल्लाह जाने माही मैं चंगिया के मारी माही दे आजाद मैं लख लख वारी ओ अल्लाह जाने माही मैं चंगिया के मारी वाह दा कासिम माई दिया नाज़ा सही वाह कलाम सही सही माना में समझो तव्हां कलाम मज़ो तव्हांखे वधीक आयो हूंदो न असां बि सम्झो अहिड़ी ॻाल्हि न आहे। असां बि मज़ो ओतिरोसीं पर हाणे जेको तव्हां वरितो हूंदो न ओतिरो असां न वठी सघियासीं कुझु कुझु लफ़्ज़ वरी कॾहिं कुछ तो याद आ गया होगा सर सुनकर जी कुछ तो याद आ गया होगा कुछ जी, जी, बाजी, बिल्कुल। कुछ पुराने किस्से कुछ याद आया सर एमी? नहीं बिल्कुल ये तो तकरीबन
हर इंसान एक्सपीरियंस करे ने मोस्टली ज़िंदगी ज़िंदगी सही 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 सो वरी पाण उहा ई कचहरी कयूं जेका सराइकी कचहरी हुई तव्हां सराइकी ॻाल्हाईंदा वञो असां ॿुधंदा वञूं वरी असां नोट कंदा वञूं वरी पोइ सिखंदा वञूं सिखंदा वञो मां त मुंहिंजो त पूरो फोकस आहे त मां सिखां सो इहा सराइकी ज़बान ॻाल्हाईंदड़ असांजा ॿाहिरि उन्हनि जी जेका इहा अहसास महरूमी आहे उनखे कीअं ख़तमु कजे छा पिया कयो अॼुकल्ह तव्हांजो कहिड़ो किरदारु आहे हुन में सही असांजा किरदार है कि मैं जिवें अर्ज़ की हम कि देखो सही बेसिक मसाइल जड़े न ਹੁਣ ਇੱਕ ਇੰਡੀਵਿਜੂਅਲੀ ਹੱਲ ਕਰਨ ਦੇ ਬਜਾਏ ਐਜ਼ ਅ ਪੈਕੇਜ ਹਾਂ ਸਰਾਇਕੀ ਰੀਜਨ ਤੇ ਮੁਸ਼ਤਮਿਲ ਇਜ਼ਲਾ ਵਿੱਚ ਅਲੱਗਾ ਸਰਾਇਕੀ ਸੂਬੇ ਦਾ क़याम ਕੀਤਾ ਬਣੇ ਸਹੀ ਜਿਹੜਾ ਕਿ ਸਰਾਇਕੀ ਜੀਓਗ੍ਰਾਫੀਕਲ एरियाज ਜਿਹੜੇ ਨੂੰ ਤੇ ਮੁਸ਼ਤਮਿਲ ਹੋਵੇ ਔਰ ਨੂੰ ਇੱਕ ਪਹਿਚਾਨ ਦਿੱਤੀ ਬਣੇ ਅੱਛਾ ਹੁਣ ਜਦਾਂ पीपल्स पार्टी की हुकूमत खत्म थी सूबा का इशू सूबे का इशू असम्बली तक चला गया लेकिन आखिरी सेशन आइन तरमीम ना थी सकी जो भी चौधरी निसार ने आख्या भी तुसा उजलत सूबा बने पियो तो हिंद विच काफ़ी मॉडर्निटीज़ की जरूरत है सही इनको आने वाली हुकूमतें ते छोड़ दियो आने वाली हुकूमत जड़ी नवाज शरीफ की नवाज लीग की हुकूमत आ गई और इतनी उन्हें मेजॉरिटी है क्योंकि आइन पास से 2/3 मेजॉरिटी नाल ही वजह नाल मामला पेंडिंग रहा सही लेकिन हुण जै वक्त मोस्टली जितना भी वड्डियां जमातां हन ही इलेक्शन कैंपेन अपना जड़ा एजेंडा मंशूर आ सही हुण विच सराइकी सूबे दा क़याम उन्होंने शामिल किया सही पीपल्स पार्टी मंशूर ऑलरेडी शामिल हा सही काफ लीग के मंशूर शामिल हा मुस्लिम लीग फंक्शनल शामिल हा ANP MQM जमात इस्लामी सही तारीख इंसाफ जी है इन्होंने लेट आते ही इशू को पैटर्नाइज किया पहले इन्होंने ख्याल आज भी 18 सूबे होवन या वाला इनका प्रोग्राम आज भी हर डिवीजन को सूबा बढ़ा दिता उन्हें अलबत्ता हुण ही इलेक्शन को पहले एक जनूबी पंजाब सूबा महाज एक ग्रुप ऑफ इलेक्टेबल्स जड़े हैं जिन्हें विचों मजारी साहबान हन दरीशक साहबान हन DG खान दे मखदूम खुसरो बख्तियार साहब हन चौधरी बशीर चीमा साहब हन तारिक बशीर चीमा इन्होंने मिलते एक जनूबी पंजाब सूबा महाज बनाया एक फ्रंट ग्रुप बनाया सही सही और इन्होंने सब्सिक्वेंटली ये वाला मर्ज थी गए तहरीक इंसाफ हुण तहरीक इंसाफ ने एक कमेटी बनाई है जिन्हें शाह महमूद कुरैशी साहब ते मखदूम खुसरो बख्तियार और हुणे दे नाल जड़ा जनूबी पंजाब दा महाज बनया सही उधर मीर बलक्षक मजारी और उनके बाद दरीशक साहब बाकी जड़े लोग हन खोसा बरादरान सारे हुण मिलते ओ हुण सराइकी सूबे दी तश्कील बने दे पिन एक मशावरत करते बाहमी मशावरत करते हाँ कोई लेकिन अफसोस की गाल है कि उन्होंने कौम परस्त जमातां को हाली तक ही ये जड़ा सूबा दी तश्कील करें देने पिन उन्हें दी मशावरत नहीं की और उन्हें ज्यादती एपी थी है जड़ा उन्हें दे जहने चे ओ ना रखे दे पिन जनूबी पंजाब जड़ा सराइकी कौम को एक्सेप्टेबल को नहीं क्योंकि उन्हें सराइकी पहचान नहीं हमदी अच्छा जबान वाले मामले च नहीं सपे हमदे सही सही असा को सूबा चाहिए सारी हिस्टोरिकल बेसिस थे जियोग्राफिकल बेसिस थे एरिया बेसिस थे पॉपुलेशन बेसिस थे सारी सकाफत दे बेसिस थे एडमिनिस्ट्रेटिव प्रॉब्लम्स जड़े कोट सब्जल कुन लाते लाहौर कुन लाते मरी ते अटक तक सूबा पंजाब है एडमिनिस्ट्रेटिव रीजंस इन well पहचान है जब भी ऐसा चाहूँ जिमें बाकी कौमें को सिंधी बिरामे को सिंध बलोचें को बिरामे को बलोचिस्तान और पख्तून बिरादरी पहले सरहद ना हाँ वाला उन्होंने बड़ी मुश्किल को खैबर पढ़ाया कश्मीरी बिरामे को कश्मीर गिलगिती बिरामे को गिलगित बल्तिस्तान
अपर पंजाब को पंजाब असां को असां चाहंदो कि सराइकी रीजन है अगर तो असां को सूबा सराइकिस्तान ना ॾियो त हुन विच कोई हर्ज नहीं बलूचिस्तान ना है पे नसी सतान घणो घबरंद पिन मार्का खुदा न खास्ता घबरावण की लोड़ कोनी बलूचिस्तान में बड़ा गुर पहले भी पाकिस्तान आसे और जब कायदे आजम को मुश्किलात पे आती ना पाकिस्तान बनावण नवाब सर सादिक मोहम्मद खान ने कायदे आजम को आख्या कि कायदे आजम साहब मोहम्मद अली जिन्ना साहब तुसां को मुश्किल आखिर तुसां बहावलपुर स्टेट को पाकिस्तान डिक्लेयर कर दो और इन बाद फर्दारी को एक्सपेंड करो टू द एक्सटेंट असल लोग इतने सराइकी लोग इतने वफाक परस्ते से इतने मोहब्बे वतन से जो अगर सबको सराइकी पहचान बाय द नेम ऑफ सराइकिस्तान दे दी थी मैंने और उत्थान रहने वाली बाकी कौमें को एतराज नहीं पाकिस्तान 85 कौमें उस सराइकी रीजन में डेफिनेटली उनमें कहीं ना कहीं प्रोपोर्शन है उन्हें को घबरावना नहीं चाहिए कि जिमें असां आज तक 70 साल पंजाब विच रहे से असां को कोई मसला कोनी सभई गॾु हूंदासीं सभई गॾु असांजे रिश्ते असांजे पंजाबी बिरामे नाल बनेबारी असांजे उन दे रिश्ते भी थे इंटर मैरिजेस सो इन ॻाल्हि ते अञा तफ़सीली रोशनी विझूं था उन नाल सारी बिजनेस मज़ीद हर चीज तो लाइकवाइज अगर असां अच्छा सराइकिस्तान सुबह बढ़ गया वो भी सारे फिर सही बराबर दे शरीक वक्फे दा टाइम थी गया है जी शुक्र है सीख गए हो सो सराइक सिंधी में ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे साईं के तो छोरो पढ़े हण भला मां ब्रेक जे जाए चवण वारी सराइकी जो टाइम थी वियो सो बहरहाल ब्रेक जो टाइम थी वियो आहे मां ॿुधाईंदी लां त इफ्को गोल्डनसन जे ताउन सां ही प्रोग्राम मां जे लाइ पेश कयो पियो वञे कुरानदाज़ी जे मुतालिक़ कुझु मालूमात ॾियो त उन बिल्कुलु ऐं कुरानदाज़ी जे लाइ तव्हांखे गोल्डनसन जो पाउच ख़रीद करणो आहे ख़रीद करण खां पोइ हिलाल सर्टिफिकेशन जेको नंबर आहे उन ते पंहिंजो नालो शनाख्ती कार्ड नंबर ऐं शहर जो नालो लिखी इफ्को लिखणो आहे तव्हांखे जेको उन ते पाउच ते लिखियलु हूंदो इफ्को PK लिखी करे 0324 ते तव्हांखे SMS करणो आहे ऐं तव्हांखे उन खां पोइ मिलंदो गोल्डन किटलरी सेट ऐं उन खां पोइ तव्हां मौज में अची वेंदो ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे पोर्चिकाने मर्दणे में गोल्डनसन बनास्पति कुकिंग ऑयल खणी था अचो आणे था वठो त पोइ यकीनन तव्हांजी सिहत बि ॾाढी सुठी हूंदी मल्टीनेशनल कंपनी आहे UAE जी ऐं 80 खां वधीक मुल्कनि जा सार्फिन इन ते भरोसो कनि था ऐं तमामु घणा जेके कुकिंग एक्सपर्ट आहिनि उन्हनि जो बि चयलु आहे मशवरो आहे उन्हनि जी सलाह आहे ऐं असांजी बि तव्हांखे सलाह आहे असां बि ॾिठोसीं परखियोसीं ऐं उन खां पोइ तव्हांखे ॿुधायोसीं त गोल्डनसन कुकिंग ऑयल ऐं बनास्पति जो को बि मदे मुक़ाबिल कोन्हे हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई ऐं साईअ खां पोइ मोटंदासीं त वरी सराइकी ऐं सिंधी में पंहिंजी कचहरी थींदी वञो केॾांहुं बि न असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं तव्हां असां सां ॻंढियल आहियो असां सां जुड़ियल आहियो असांखे तमामु घणी ख़ुशी आहे सिंध TV HD जो जेको पेज आहे उनखे बि तमामु घणनि दोस्तनि असांजो लाइव प्रोग्राम शेयर कयो आहे ऐं तमामु घणा कमेंट्स बि अचनि पिया तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी आहे जो हेॾे प्यार पाबो मां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया ऐं असां अॼु ज़िक्र कयूं पिया गोल्डनसन बनास्पति ऐं कुकिंग ऑयल जो बि बिल्कुलु सो इफ्को जी ॻाल्हि कयूं पिया ऐं इफ्को भरोसेमंद कंपनी आहे अवां ट्रस्ट करे सघो था ऐं बिल्कुलु करण बि खपे छो त हलाल बि आहे इंटरनेशनल कंपनी भी आहे सर्टिफाइड भी आहे इंटरनेशनल स्टैंडर्ड्स जे मुताबिक़ भी आहे ऐं ॿी ॻाल्हि आहे त हीउ जेको तयारु कयो वेंदो आहे ऑयल उन जे लाइ जेके मशीन्स यूज़ कयूं वेंदियूं आहिनि उहे बि ऑथेंटिक आहिनि सुठियूं आहिनि ऐं सुठे प्रोसेस मां गुज़ारे करे हिन ऑयल खे तयारु कयो वेंदो आहे हलाल आहे प्योर आहे 100% प्योर आहे ऐं दुनिया जा जेकी मशहूर मायानाज़ कुकिंग एक्सपर्ट आहिनि कोकब ख्वाजा ऐं सादत सिद्दीकी उन्हनि इहो ॾिठो परखियो ऐं उन खां पोइ असांखे अव्हांखे इहा सलाह ॾिनी आहे त गोल्डनसन बनास्पति कुकिंग ऑयल लाजवाब आहे ऐं हिन जो को बि मदे मुक़ाबिल कोन्हे को ऐं असांजूं ॿोलियूं बि समूरियूं लाजवाब आहिनि उन्हनि जो बि मदे मुक़ाबिल कोई बि कोन्हे पाकिस्तान में रहंदड़ जेकी बि ॿोलियूं आहिनि उहे ॾाढियूं मिठियूं आहिनि ॾाढियूं सेबतियूं आहिनि असां बि कोशिशि कयूं था त सराइकीअ में थोरो ॻाल्हायूं पर हाणे दिलि चवे थी शाज़िया त कलाम ॿुधिजे हिकिड़ो सराइकी में बिल्कुलु तव्हांजी दिलि सुठो चयो आहे ऐं सही चयो आहे छो त जॾहिं पहिरियों ई ज़िक्र थियो सराइकी माशाल्लाह मिठी ॿोली आहे ऐं मां अक्सर जॾहिं सराइकी ऐं सिंधी पाण में गॾियूं त मां चवंदी आहियां ॿई भेनरूं आहिनि पाण में सिंधी सराइकी सो इन करे अॼु सराइकी जो जेको तड़को आहे उहो ॾाढो सुठो पियो लॻे सो क्या सुनाना चाहेंगे साहब जी
चल टुरदे सगन नू कोई ना वेखे हाल वे दिन किंगरे हाँ दे चिट्टे देहनू रात जिसींदी ये भुलवे दिन होश जहां दे दोहे बहिया वे दियनी गली दे विची ओ देवैन किसे देना दे जेड़े इतने दर्द पचा के जी दिल धन जिगर हयात यो ना दे काले कमाया काले कमाया कख ना छड़िए माही गल बच दिए तामाया कख ना छड़िए माही गल बच दिए तामाया भोचण डोरियदा पतना ते लोड़ाया भोचण डोरियदा पतना ते लोड़ाया पिछो दिया तागा रोगे ढोल छोड़ाया भोचण डोरियदा पतना ते लोड़ाया हाय लोड़ाया हाय लोड़ाया मजे भोचण दे विच बहरे मजे भोचण दे विच बहरे शाला ढोल दी होवे खैरे ओ शाला ढोल दी होवे खैरे भोचण डोरियदा पतना ते लोड़ाया बिछो दिया तागा बिछो दिया बिछो दिया तागा बिछो दिया तागा रोगे ढोल छोड़ाया भोचण डोरियदा पतना ते लोड़ाया हाय लोड़ाया हाय लोड़ाया मेरे भोचण दा रंग काला मेरे भोचण दा रंग काला मेरा ढोला शर्मा वाला ओ मेरा ढोला शर्मा वाला भोचण डोरियदा पतना ते लोड़ाया बिछो दिया तागा रोगे ढोल छोड़ाया भोचण डोरियदा पतना ते लोड़ाया
सोसने गड़ पहुंचने दा रंग सोसने मर गई था खबरां पोसने ओ मर गया था खबरां पोसने पहुंचन डोरिया पतना ते लोड़ाया पिछों दिया तारा पिछों दिया ये जिवें इन्होंने पहले डोड़ा उठाए हाँ जमाने विच रफी साहब ने ओ दुनिया के रखवाले सुन दर्द भरे मेरे नाले वो जिवें आवाज चेंदे हन ना वो ए कासिम भाई दी आवाज हुण कम कोनी इनफैक्ट साडे जेडे लोग सिंगर हैं सरायकी सिंधी माशाल्लाह इन्ने विच इतना पुख्ता फन है इतना पुख्ता फन है कि अगर इन्हें को ऊ लेवल दी साउंड सिस्टम्स और स्टूडियोज दिते वञनि इंप्रूव किता वञे असांखे त साईं खे ॿुधी करे अताला खानी साइकिल बि यादि अची वियो माना ख़बर असांखे बसि एतिरी पई त रुॻो दर्द हुयो बसि फिराक जी ॻाल्हि हुई वो भी दर्द विच ने ते भी वो भी मैं सोचंदा पिया मुझे जना दे असमी होश संभाले से हुन दा दर्द जो शुरू थी आज तक खत्म अॼु तक खत्म नहीं हुआ उहो मौसीक़ी सां लगाव आहे दिलचस्पी आहे सही मौसीक़ी सां तव्हांजो हाँ यस मैं म्यूजिक लवर और खास तौर ते लोक मौसीक़ी और जी में हुन पठा उस्ताद पठानी खान दी है वो थी कि या उस्ताद अमानत अली खान ये मेरे गुलाम अली सही और इंडिया दे जगजीत सिंह चित्रा सिंह जी जी मतलब ही लेवल दी या तलत महमूद होंदे हन की गल है ओ गजला शादिया के बची वही तो सरायकी पंजाबी मिक्स पंजाबी कोशिश करनी है ते और डेफिनेटली सिंधी कलाम जड़ा है भी सही सही जगजीत आप दा परवीन साहब हां सही ते मैं बड़ा आई एंजॉय अच्छा माशाल्लाह बिल्कुल बिल्कुल क्या बात जगजीत ऐं चित्रा जा त वरी पंजाबी जेके टिपा हूंदा उहे त कमाल जा हूंदा टप्पा हां वाह जना टप्पा कहंदे ने जना ओने दी पंजाबी टप्पे सेपरेशन कोन थी है ना हां जब वो दुगाना कहंदे हन बड़ा मजा आंदा और इट वाज ट्रेजेडी के वो जुदा थी गए और हूँ अपने पाकिस्तान में छू लेवल दा गुलाम अली है वो भी अपना उनका भी मैच नहीं इंडिया बड़ा पसंद किया सही 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 उस्ताद गुलाम अली भी खान साहब छा हाँ उन्हें बड़ा पसंद किया मैंने उथे सही और हुन नुसरत फतेह अली खान दे बाद वाला हुन राहत फतेह अली खान माशाल्लाह हुन वर्ल्ड ओवर नौजवान बस ॾाढो सुठो था ॻाइनि जीअं आतिफ आहे ॿ ॿिया आहिनि जेकी ॾाढो सुठो ॻाइनि पाकिस्तान दे उन्हें विच तो जड़ा गाना है लोंग वे तू लाची मुंडिया तो दिमाग ही खराब कर देता है कसमें हुन सब कॉन्टिनेंट विच पाकिस्तान मौसीकी विच माशाल्लाह इंडिया को भी उते चला गया माशाल्लाह पाकिस्तान दी जड़े सही सही वो प्रेफर करन के पाकिस्तान दा कोई सिंगर दा विच कोई गाना होवे सही 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 त उन जो रंग पे वंदे हां 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 ठीक है उहो शुरू खां वठी करे भारत में ईअं थियो आहे त असांजा पाकिस्तानी जेकी बि रागी आहिनि उन्हनि जो ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो नकुल बि उते थियो आहे कॉपी कया विया आहिनि असांजा गाना कॉपी कया विया आहिनि या वरी असांजी धुन कॉपी कई वई आहे तर्ज़ कॉपी कई वई आहे तमामु घणा पुराणा कलाम या त वरी डायरेक्ट उहे ई कलाम ॻाया विया आहिनि उते असांजी तमामु घणी मौसीक़ी चुराई वई आहे असां उन्हनि जा कलाम न खया आहिनि जी जी बिल्कुल असांजा कलाम जेकी पुराणी फिल्मुनि आहिनि असां वटि रिच कल्चर रहियो आहे अलाए छो असां वटि इहा ॻाल्हि तसवुर कई वेंदी आहे त पाकिस्तान में म्यूज़िक तयारु न थियो आहे जेको कमु थियो आहे उहो पाड़े वारे मुल्क में थियो आहे त मां तव्हांखे सजेशन ॾींदमि त तव्हां थोरो पुराणे दौर में वञी त ॾिसो तव्हां मुनीर साहिब जे दौर में हलिया वञो ऐं अहमद रुश्ती साहिबु आहिनि मसूद राना साहिबु आहे तसवुर खानम जी तव्हां ॿुधी ॾिसो तव्हां यकीन कयो हैरत में हैरान थी वेंदो त हे पाकिस्तान जो म्यूज़िक आहे पाकिस्तानी फिल्मी म्यूज़िक तव्हां ॿुधो त इंडियन फिल्मी म्यूज़िक खे तव्हां विसारे छॾींदो सो पाकिस्तानी म्यूज़िक में ॻाल्हि आहे मूंखे त हैरत थी शाज़िया त विच में ॾाढो मशहूरु गानो थियो मुनी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए ॾाढो हिट थियो
पर उहो बि पाकिस्तानी फिल्म में हिकिड़े में फिल्म आयल आहे उमर शरीफ़ ॻायो उमर शरीफ़ ते फिल्म आयल आहे त ईअं ई आहे बदनाम थी गया त डार्लिंग तेरे लिए ईअं ई आहे कुझु ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं ख़ुशी थींदी आहे त पाकिस्तानी तिर्ज़ूं या अब की बार पूनम में जब तू आएगा मिलने त मेहदी हसन साहिब ॾाढो ज़बरदस्त हुनखे ॻायो आहे ऐं कमाल जो ॻायो अथई इन खां सवाइ असांजूं धुनूं ॾाढियूं ज़बरदस्त चले तो कटी जाएगा सफ़र आहिस्ता आहिस्ता तुम्हें अपना बनाएंगे श्यामा पैया तेरे बिना श्यामा पैया वो अपने वक्त बहुत अच्छा गाना कमाल वाह वाह ऐं सजाद अली ॾाढो सुठो ॻाए थो अॼुकल्ह असांजो यस साहिल पे खड़े हो तुम्हें क्या गम चले जाना सजाद अली की आवाज बहुत मिठास हाँ हाँ और जितना भी मिठास आको उतना कम है उनजो अंदाज़ पंहिंजो ऐं सफ़ा लबो लहे जो सॼो पैटर्न ई उनजो चेंज आहे ॾाढो सुठो ॻाए थो माशाल्लाह ऐं ॿिया बि नौजवान अली ज़फ़र बि ॾाढो सुठो ॻाए थो जा वो नवे यंगस्टर्स विचो पॉप सिंगर्स विचो उहो ॾाढो सुठो ॻाए थो सलीम जावेद वारा बि ॾाढो सुठो ॻाए पिया या पंहिंजो इहो सिंधी अरशद महमूद साहिब बि ॾाढो ज़बरदस्त ॻाए थो हाँ अरशद महमूद भी अपना दौर हा जा जा हुन त थोड़ा जो थी बिल्कुल और अपना वक्त चो भी अच्छा अला फौज में वक्त गुज़ारियो था उनजो भी कुछ बतायो वो कुछ एक्सपीरियंस हाँ यस फौज माशाल्लाह बहुत डिसिप्लिन्ड और रेगुलराइज्ड इदारा है और मुझे एडवेंचर भी है और सख्ती भी है डेफिनेटली सही सही पार्ट ऑफ द ट्रेनिंग है और थ्रू आउट तो हमको एक खास फ्रेमवर्क ढालते रहना पवंदे सही डिसिप्लिन सही और तुसा को सारी कौम जड़ी है जेड़ा फौज का जेड़ा डिसिप्लिन है वो सारी कौम को वलागी ते सही डिसिप्लिन रखेंदे क्या बात फौज एक इदारा है जे तू कौम मुतासिर थी ते हूं कणू अपने आप को पैटर्नाइज करेंदी है अपने आप को फ्रेम करेंदी है और फौज का इदारा सारा इतना डिसिप्लिन और इतना सख्त ना होया तो पाकिस्तान दे विच सिविल लॉ एंड ऑर्डर दे मसाइल होना मजीद फौज एक इदारा है जड़ा अल्लाह ताला दा करम है कि हाली तक हिकू लोगों ने अंडर एस्टिमेट नहीं किया सही हिकू इजी नहीं किया क्योंकि जदा भी ए जी खुदा न खास्ता राइट्स इन या कई लोग फैनाटिक सही सही कौम परिस्थिति आवेंदन वाला होने को अपने अपने जगह ते रखने च शुक्र है तो फौज ते एकड़ो इतबार है यस फ्रंटियर फौज जड़े अपना एफसी थे रेंजर्स थी गए ओ वाला होंदे बाद आर्मी जड़ी है सो वक्फे का टाइम थी गया है जा 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 सो नंढड़ी साई वठूं था ऐं साई ते वञण खां पहिरियों तव्हांखे वरी ॿुधायूं त इफ्को गोल्डन सन बनास्पति कुकिंग ऑयल ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं तव्हांजी सिहत जे लाइ मुफ़ीद बि आहे ऐं पाकिस्तान जा जेकी मञियल कुकिंग एक्सपर्ट आहिनि कोकब ख्वाजा ऐं सादत सिद्दीकी साहिब जो बि इहो चवणु आहे उन्हनि जी बि इहा सलाह आहे उन्हनि जो इहो मशवरो आहे त असां पाण ॾिठोसीं परखियोसीं यकीन कयोसीं ऐं उनखां पोइ यकीन सां तव्हांखे ॿुधायूं था त गोल्डन सन कुकिंग ऑयल ऐं बनास्पति किनुला सभु तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहिनि सो तुसां हुणे ई जाओ दुकान ते घिना सो इफ्को गोल्डन सन जे तावन सां ही प्रोग्राम पेश कयो पियो वञे मां जे लाइ ब्रेक जो टाइम आहे साईअ खां मोटूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं सराइकी सिंधी ॿोली ऐं विच में पंजाबी टच बि आहे असांजे अॼोके प्रोग्राम में शाज़िया करीम पंजाबी स्टाइल में ॻाल्हाए पई ऐं सिंधी अंदाज़ में ॻाल्हायां पियो ऐं वरी अब्दुल जब्बार अब्बासी साहिबु सराइकी टच हुनजो आहे ऐं क़ासिम असांजो रागी सराइकी कलाम ॿुधाए पियो ऐं वरी असां तव्हांखे ॿुधायूं पिया बार बार त गोल्डन सन बनास्पति कुकिंग ऑयल सिहत जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे ऐं इंटरनेशनल कंपनी आहे UAE जी ऐं माशाल्लाह 80 खां वधीक मुल्क उन ते भरोसो कनि था उनजो ट्रस्ट आहे ऐं पाकिस्तान जा जेकी माया नाज़ शेफ आहिनि कुकिंग एक्सपर्ट जेकी आहिनि कोकब ख्वाजा ऐं सादत सिद्दीकी साहिब उन्हनि जो बि चवणु आहे उन्हनि जी बि सलाह आहे ऐं उन्हनि जो मशवरो इहो आहे त तव्हां गोल्डन सन कुकिंग ऑयल या बनास्पति जेको बि तव्हां पंहिंजे घर में आणियो था यकीन तव्हांजी सिहत जे लाइ फ़ाइदेमंद आहे पंहिंजी सिहत खे बहितर करणु चाहियो था त गोल्डन सन बनास्पति कुकिंग ऑयल कुनला तव्हांजे लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद साबित ऐं साल जे 365 डेज़ में ओमेगा 3 जे तहफ़ुज़ सां गॾु आहे ऐं निकल फ्री आहे कोलेस्ट्रॉल फ्री आहे फैट फ्री आहे यूरिक एसिड फ्री आहे तव्हां
आसानी सां घर में ख़रीद करे रखी सघो था, इस्तेमालु करे सघो था, तमामु बहितरीन आहे, सेहत बख़्श आहे। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेके इंटरनेशनल स्टैंडर्ड्स आहिनि उन जे मुताबिक़ तयारु थियल आहे ऐं हलाल आहे 100%। वाह वाह वाह, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि शाज़िया कई। ऐं अब्दुल जब्बार अब्बासी साहिब असां सां गॾु आहे, पाण सराइकी ॿोलीअ जे हवाले सां ॻाल्हायूं पिया ऐं सराइकी ज़बान ॻाल्हाईंदड़ असांजा ॿाहिरि जेकी जिन में थोरी अहसास महरूमी बि अची वई आहे, सो इन हवाले सां पाण ॻाल्हायूं पिया। ऐं पाण जेकॾहिं अब्दुल जब्बार अब्बासी साहिब सां रोज़ानो ॻाल्हायूं त पाण बि सराइकी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हाए वेंदासीं, सिखी वेंदासीं, ईअं न? बिल्कुलु, मां सही चयो, हिन महिल ई काफ़ी ज़हन में अची वई आहे। ऐं जेकॾहिं 2-3 रिहाणियूं वधीक रहियूं त पोइ इंशाल्लाह असां सराइकी में तव्हांजो प्रोग्राम करे ॾेखारींदासीं। सो माशाल्लाह, वेलकम, आई एम सो ग्रेटफुल के सिंध टीवी ने एक भला याद किते में याद करे रहिया वैसे तो इंशाल्लाह असां भी सिंधी बोलण भी पए वैसे तो सराइकी बोलण पए वैसे इंशाल्लाह। सराइकी पंजाबी जो थोरो टच आहे पाण में, पंजाबी कई लफ्ज मिलते हैं पंजाबी तो बोलेंदा पिया तो यू अंडरस्टैंड कौन क्या पे बोलेंदे। लाइकवाइज असां ये सराइकी बोलेंदो पंजाबी मोस्टली दे अंडरस्टैंड कि असां क्या पे बोलेंदो, सब है कुछ, लेकिन डेफिनेटली एक्सेंट मुख्तलिफ है। उन्हें दे अपने अपने अल्फाज है, सारा अपना एक पहचान है। सही, सराइकी डेफिनेटली अलहदा लैंग्वेज है, जिसमें सिंधी अलहदा लैंग्वेज है, पंजाबी अलहदा। हाँ, लेकिन एक के लफ्ज कई कॉमन हैं, यू अंडरस्टैंड, क्योंकि नाल रजो रांदे पे वसते पे। सही सही। मैं अर्ज पे करें नाम जी, मैं अपना लास्ट क्वेश्चन चलता पे सूबे थे सर, उससे पहले मैं चाहूंगी कॉल ले लें, उसके बाद फिर आपकी बात को कंटिन्यू करेंगे। माजिद के साथ बात कर रही हूँ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदा, नालो ॿुधाइजो पंहिंजो, केरु पिया ॻाल्हायो? वापस कॉलोनी गुड्डू खां मोहम्मद हनीफ शाह। माशाल्लाह, छा चवणु चाहींदो अॼु को प्रोग्राम मां कीअं पियो लॻे? अॼुकल्ह जो प्रोग्राम बिल्कुलु असांजे मतिलबु समझ में आहे, तरक़ी थोरी ते आहे। वाह वाह, ऐं इंसान खे तरक़ी असांजी ॿोली, मां पाण बि तरक़ी लॻाईंदो। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि। जी जी, क़ौमी ॿोलियूं असांजी ज़बान सिंधी ऐं तरक़ी आहिनि। सही, उर्दू भी आहे, लेकिन तमामु जेकी तरक़ी ॿोली आहे तमामु मिठी ॿोली आहे। ठीक, सही इनमें- मेहरबानी। हाँ जी, इनमें सिक मोहब्बत आहे। हाँ, सिक मोहब्बत आहे। वाह जी, बिल्कुल। अब्दुल जब्बार साहब के अर्ज आहे तो तरक्की में सॉन्ग ॿुधाए सुठो। हाँ हाँ सही, हाँ अब्दुल जब्बार साहब ॿुधाए, हे कहाणी वॾो ट्विस्ट आहे। तव्हां खैर, ॿुधायो न साईं, तव्हां ॿुधायो, तव्हां कॉल कई आहे असांजे प्रोग्राम में। थैंक यू, वाह वाह वाह, वॾी वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, मां कॉल कई। सिक ऐं प्यार दी मिठी ॿोली सराइकी। हाँ सिमा, यस, मतलब दो अल्फाज है चुनाने गाल मुकारी थी। इन्हें मेहरबानी से मैं अर्ज पे करे नाम के और मौजूदा हुकूमत को चाहिए कि एज ए पैकेज अगर ये सराइकी कौम दे सराइकी रीजन दा मसला जड़ा है सूबे दा, सही, को एज ए पैकेज और फॉरएवर सही, एक मसले को रिजॉल्व करण चाहन, इन रिजॉल्व करण जो भी अधो कम थी वने ते अधो रह वने भी हुण इंस्टेड के 23 ज़िला या वाला 18 ज़िला दी बजाय 11 ज़िला ते मुश्तमिल एक सूबा बनावण चाहते हैं, जो के जे अपर सराइकी बेल्ट है, जिन विच बखर है, मियां वाली है, चनियोट है, झंग है, डेरा इस्माइल खान है, टाक है, वो हालांकि असा को ज्यादा संजीदा है सराइकी सूबे वास्ते। अच्छा, उन्हें दा उठण बहण सकावत इंटरमैरिजेस बिजनेस हर चीज टुवर्ड्स मुल्तान बावलपुर है, सही, मां के टुवर्ड्स लाहौर। ओ असा को ज्यादा ऑपरेस्टेड महरूम है, उन्हें को छोड़ते, उन्हें को इग्नोर करते सिर्फ 11 ज़िला ते मुश्तमिल बावलपुर डेरे गादे हाँ मुल्तान डिवीजन ते मुश्तमिल एक सूबा बनावन चाहते हैं, जेड़ा कि सिर्फ 11 ज़िले दा वसे। पंजाब दे 36 ज़िला हैं, 36-37 उन विच 11 ज़िला अलहदा ओ भी जब भला जनूबी पंजाब ना ते सूबा बढ़ गया तो वल सराइके को क्या मिला, सराइके दी ना उनको पहचान मिली, ना कंप्लीट एज ए पैकेज उन्हें सूबा मिला। हुण ॿिया मसला भी चलदा पे, सही, हुण बहावलपुर सूबा बहाली तारीख भी चलदी भी हियारू इन्हें को अगर ए हिको सूबा बनावण चाहन तो वल बहावलपुर दी अवाम ते लीडरशिप दी भी राय को एहतराम दिता वैसे, अच्छा, कंसीडर किया वैसे। सही,
भी तुसा अगर हिको सूबे का हिस्सा बनना चाहते हो उनदे विच नां दी शराकत रेवन या कैपिटल भावलपुर बड़ बने, ठीक है ना सी। हुण अगर खुदा ना खास्ता ये 11 जिला ही बने दिन वल तां भावलपुर दा कैपिटल बड़ बने ना भावलपुर रखी बने, सही सही भावलपुर वाले राजी, अच्छा उतले भी राजी, क्योंकि भावलपुर वाला सेंटर है जमने भावलपुर को जितना कोट सब्ज वाले जिमें सुलेमान की ये सही इवें अगर वनो पे तो सब बखर ये भावलपुर वाले भी सेंटर है जमने हियारू अगर भावलपुर और सरायकी रीजन दा मसले को अगर कट्ठा हल करना चाहते हैं तो ओ भावलपुर को इक़्तिदार को इदारे में जिमें एक दारुल खुलाफा भावलपुर बण वने ना सरायकिस्तान रख दिता वने, ठीक है ना जी। और या अगर ये 23 जिला या 18 जिला ते पढ़न वर्ल्ड डेफिनेटली सेंटर मुल्तान बांधे और मुल्तान कैपिटल बण वने ना सरायकिस्तान रखी वने, लेकिन वल भी भावलपुर दी अवाम ते उन्हें दी लीडरशिप को सरायकी सूबे विच मार्च करने वास्ते उन्हें दी राय दा एहतराम करना पवंदा, न तां अलहदा सरायकी अलहदा भावलपुर सूबे दी बहाली दी तारीख जारी रहे वाला दैट मीन एक नामुकम्मल एजेंडा दी तकमील थी से हियारों हुण जेड़ी भी कमेटी बनती पी ए भावलपुर दी लीडरशिप को उन्हें दी अवाम दी राय को मद्देनजर रखेंदे हुए एक जड़ा सूबे दा क़याम बना होंदे विच सही हाँ या हुकूम जड़ी भी फार्म देवन उन्हें को राजी कर दे नाल चले न ता एक भावलपुर सूबे तारीख अगर अलग सरायकिस्तान सूबा पड़ भी गया था चल दी रहा से यार उन्हें दी राय विच को एहतराम देता बने ए मेरा पैगाम है इमरान खान और उन्हें दी जड़ी भी और क्योंकि इहदे विच हुण पीपल्स पार्टी ओ अगर पीपल्स पार्टी तहरीक इंसाफ के जड़े MNAs हुन नाल पीपल्स पार्टी दे MNA नहीं मिलते या ब्या हम ख्याल जमाता नहीं मिलता तो 2/3 मेजॉरिटी नहीं बढ़ती 2/3 मेजॉरिटी नहीं बढ़ती तो सूबा नहीं बढ़ता यारो पीपल्स पार्टी जड़ी उन्होंने सरायकिस्तान सूबे दे नां ते इतराज नहीं किया, उन्होंने दे आर इन फेवर पीपल्स पार्टी कहती है अगर सूबे का नां सरायकिस्तान रख दिता बने सब कोई एतराज नहीं, ठीक है ना। वेयरएज तहरीक इंसाफ जड़ी है ओ सरायकी कौम दी जड़ी जज्बात या उन्हें एहसासात या अपनी पहचान दी जी मेन जड़ी वजह है पहचान हूं को ओ अहमियत नहीं पे देंदे ही स्टेट ते अहमियत नहीं देंदे पे इग्नोर पे करे देन यारो अगर उन्होंने ना जनूबी पंजाब असा को पंजाब ना ते खुदा ना खासा कोई नफरत नहीं अपने एक पंजाब अपर पंजाब है पिया और वाला हुन जनूबी ते शमाली दे चक्कर दे बाज तो सवाला जनूबी सिंध ते शमाली सिंध जनूबी बलूचिस्तान शमाली ऊ चक्कर पाबंदी बजाय तो साईं को प्रॉपर ना दियो एक प्रॉपर शरारत दियो ताकि वो लोग सरायकी कौम दी उमंगे दे मुताबिक उनकी पहचान दे मुताबिक वक्त खत्म थी है मेहरबानी बड़ी मेहरबानी तव्हांजी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो असांजे प्रोग्राम में तमामु घणी काराइती ॼाण ॾिनव ऐं सरायकी असांजा जेकी भाइर आहिनि उन्हनि बि असांजो अॼोको प्रोग्राम यकीनन लुत्फ़ सां ॾिठो ऐं ॿुधो हूंदो। सो हिते मोकिलाणी जो वक़्तु थी वियो आहे कासिम साईं तव्हां खां वेंदे वेंदे हिकिड़ो आख़िरी कलाम ॿुधंदासीं ऐं यकीनन उहो कलाम ॾाढो ज़बरदस्त हूंदो। आसिफ भाउ तव्हांजी वॾी महिरबानी प्रोग्राम में हिसो रहियो। हा उस्ताद बादल साईं तव्हांजी वॾी महिरबानी वॾा कुर्ब। सो हिते शाज़िया करीम ऐं इरशाद जागीरणी अवां खां मोकिलायूं था पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो ऐं जेकॾहिं हयातीअ साथ ॾिनो त सुबह बख़ैर वरी इन ई प्रोग्राम में तव्हां सां असांजी मुलाक़ात थींदी। सो असां तरफ़ां अल्लाह हाफ़िज़। हमेशा से तन्हा है जिंदगी तन्हा थी और हमेशा से तन्हा है जिंदगी का नाम मगर क्या है जिंदगी तन्हा थी और हमेशा से तन्हा है जिंदगी
को आंसुओं के समंदर में फेंक दूं, सूरज को आंसुओं के समंदर में फेंक दूं, गर मेरा बस चले तो सितारों को नोच लूं। झूठे हैं सब चराग, अंधेरा है जिंदगी, तन्हा थी और हमेशा से तन्हा है जिंदगी। है जिंदगी का नाम मगर क्या है जिंदगी, है जिंदगी का नाम मगर क्या है जिंदगी, तन्हा थी और हमेशा से तन्हा है जिंदगी। ऐ झूठ ऐ फरेब की दुनिया तुझे सलाम, ऐ झूठ ऐ फरेब की दुनिया तुझे सलाम, तेरे हैं तू संभाल ये सारी सुबह शाम, तुझको कबूल तुझको गवारा है जिंदगी, जिंदगी